पीपल्स पार्टी आर्टिकल 243 में तब्दीली की हिमायत करे छी। एनएफसी में सूबन जो हिस्सो घटाइण समेत 18 तरमीम के शिकन में तरमीमू रद्द। बिलावल भुट्टो सरदारी जो चवण हो त 27 तरमीम की तजवीज़ में एक नुक्ते का सिवाय बाकी समूरा नुक्ता रद्द कन था। हुकूमत आर्टिकल 243 में तब्दीली आणण चाहे थी, जंहिंजी हिमायत करे सघन था। चइनी सूबन में नुमाइंदगी ते को भी समझौतो न थींदो। अॼु जुमे निमाज़ खां पोइ सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो ॿीहर इजलास थींदो, जंहिंमें आईनी अदालतनि बाबति क़तई फ़ैसिलो कंदा। हुकूमत तरफ़ां 27 आईनी तरमीम मंज़ूर कराइण लाइ कोशिशूं तेज़। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जूं पीपल्स पार्टी, MKM, ANP, बलूचिस्तान अवामी पार्टी ऐं इस्तेकाम पाकिस्तान पार्टी जे वफ़दनि सां अलॻि अलॻि मुलाक़ातूं। 27 आईनी तरमीम जी मंज़ूरी ते सलाह मशवरा। मुतहिदा मकानी इदारनि खे वधीक बाइख्तियार बणाइण जो मुतालबो करे छॾियो। आईनी तरमीम ते गौर लाइ अॼु वफ़ाक़ी काबीना जो इजलास बि तलब। हुकूमत तरफ़ां 27 आईनी तरमीम लाइ कानूनी मुसविदे जो ख़ाको तयार। आईनी बेंच जी जाइ ते 9 रुकनी अदालतनि। जजनि जो मुदो 70 साल। फील्ड मार्शल के आईनी इख्तियार ॾियण जी तजवीज़। चीफ इलेक्शन कमिश्नर जी मुक़ररी में डेडलॉक ते मामलो सुप्रीम जुडिशियल कमीशन हवाले थी वेंदो। आला अदलिया जे जजनि जी मुक़ररी में सदर वज़ीर आज़म जो इख्तियार घटि करे जुडिशियल कमीशन जो वधाई वेंदो। हुकूमत तरफ़ां 27 आईनी तरमीम 14 नवंबर ताईं ॿिन्ही ऐवाननि मां मंज़ूर कराइण जो फ़ैसिलो करे छॾियो। आईनी तरमीम सुभाणे पेश थींदी। वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ तरमीम जो मुसविदो पेश कंदो। तरमीम वधीक गौर लाइ कानून बाबति स्टैंडिंग कमेटी में पेश कई वेंदी। रौंती जे कचे में पुलिस ऐं रेंजर्स जे ऑपरेशन दौरान माजी वियल 6 धाड़ेलनि जा लाश इस्पताल आंदा पिया। शनमा चा जी सुञाणप। गुलाम शहर धाड़ेल राहिब शहर जो भाउ, आकू शहर नज़ीर शहर दागशर थी। पुलिस जो चवण आहे त मुक़ाबले दौरान ज़ख़्मी थियल 4 धाड़ेल पंहिंजे साथियुनि जे कब्ज़े में आहिनि। धाड़ेलनि जो हर सूरत में ख़ात्मो कयो वेंदो। ककड़ भरिसां कोट चौकंडी में मिल्कियत जे तकरार तां पीउ हथां नौजवान पुट क़तल। जवाबदार प्यारल चन्हे पंहिंजे पुट ज़मीर खे गोलियूं हणी क़तल कयो। जवाबदार गिरफ़्तार। वारदात में इस्तेमाल थियल हथियारत। मोरे जी नूरानी कॉलोनी में घर मां औरत जो तशद्दुद लाशत इस्पताल मुंतकिल। ज़रियनि जो चवण आहे त औरत आमना शाह खे संदसि ॾेर साजिद शाह तशद्दुद करे मारूफ आहे। पुलिस बाक़ी जी जांच शुरू करे छॾी। काज़ाख्स्तान बाज़ाब्ता तौर ते इब्राहिमी मुआहिदे में शामिल थी रहियो आहे। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जो ऐलान। व्हाइट हाउस में विच एशियाई मुल्कनि जे अखबारनि जी अमेरिकी सदर सां मुलाक़ात। काज़ाख्स्तान जो इब्राहिमी मुआहिदे में शामिल थियण दुनिया में अमन, सहकार ऐं ख़ुशहाली खे हथी ॾियण जे तरफ़ हिकु वॾो क़दम आहे। ॿिया मुल्क बि जल्दी इब्राहिमी मुआहिदे में शामिल थींदा। ऐं ॿिए वनडे मैच में ॾखण अफ्रीका पाकिस्तान खे 8 विकेटनि तां शिकस्त ॾेई सीरीज़ 1-1 तां बराबर करे छॾी। डेकॉक जी शानदार सेंचुरी 123 रन ठाहे नॉट आउट वापसि मोटियो। ज़ोरसरी तरफ़ां 50, महिमान टीम घुरबल हदफ़ 41 ओवर में 2 विकेटनि जे नुक़सान ते हासिल करे वरितो।